प्रिया कुमारी एक्शन कमेटी पंहिंजे एहतजाज जे 10 महीने में शुरू थिया आहियूं असां हर दफ़े हिकिड़ो वर्जाव कंदा आहियूं। हर दफ़े इन वचन सां पंहिंजी जेका असां शुरूआत कंदा आहियूं एहतजाज जी, असां थकिजण वारा न आहियूं, असां रुकजण वारा न आहियूं ऐं मक़सद माणण खां सवा, प्रिया कुमारी जी आज़ादी खां सवा असां कंहिं बि सूरत पंहिंजो एहतजाज ख़तम करण लाइ तयार न आहियूं। असांखे स्टेट या उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ा अजीब ग़रीब मैसेजिस मिलन था पिया, जंहिंमें जेके असां चाहियूं था त अॼु सिंध जी आवाम सां शेयर कयूं। असांखे इहे धमकियूं बार बार ॾिनियूं थी वञनि त तव्हांखे अगरि तव्हां पंहिंजो प्रेशर रिलीज़ न कयो त पोइ प्रिया कुमारी जो तव्हांखे कुझु हॾियूं ॾिनियूं वेंदियूं ऐं चयो वेंदो त हाणे इहा ई छोकिरी आहे। इट मीन्स त उहो असांखे ज़िंदा न बल्कि मुर्दा प्रिया ॾेई करे हिन केस खे क्लोज़ करणु चाहिनि था पिया। असां हुकूमत खे ऐं जेके बि आलमी इंसानी हक़नि वारी तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे इहा अपील था कयूं, उन्हनि खे इहा ॻाल्हि ऑन द रिकॉर्ड रखण था चाहियूं त हुकूमत या उन्हनि जा छाड़ता अगरि अहिड़े क़िस्म जी का बि हरकत कनि त जेसि ताईं कंहिं मुस्तनिद इदारे खां DNA न करायो वेंदो असां उन रिपोर्ट खे तस्लीम न कंदासीं। न ई आलमी इदारनि खे उन रिपोर्ट खे तस्लीम करणु घुरिजे। अहिड़े क़िस्म जी कंहिं बि ही पंहिंजो प्रेशर रिलीज़ करण जे लाइ अगरि प्रिया जे हवाले सां अहिड़े क़िस्म जी का बि ख़बर ॾियनि था त उनखे फेक सम्झो वञे। जेसि ताईं उहा बाक़ाइदा उनजो DNA वेरीफाइड न थींदो तेसि ताईं असां उनखे हतमी तौर ते न मञींदासीं ऐं सभिनी इंसानी हक़नि वारी तंज़ीमनि खे बि असांजी रिक्वेस्ट आहे त उहे बि मुतमइन न थियनि होसि ताईं जेसि ताईं इहो मामिलो DNA जी प्रॉपर वेरिफिकेशन नथी थिए। उन खां पोइ असां हुकूमत खे या जेके बि ॾाढा मुड़ुस आहिनि अॼु जे दौर जा फिरोन पंहिंजे पाण खे सम्झनि था, जेके ताक़तवर आहिनि, मां उन्हनि जा नाला खणी करे ॿुधाइण थो चाहियां। नासिर हुसैन शाह तूं MP आहीं उन तक जो जितां प्रिया अगवा थी आहे 4 साल खां, इन शइ जो तूं जवाबदार आहीं, तूं अवामी नुमाइंदो आहे। खुर्शीद शाह तूं MLA आहीं इन तक जो जितां प्रिया अगवा थी आहे, तूं ज़िम्मेदार आहीं इन जो। हिन जहान में बि त हुन जहान में बि इन जो तूं ज़िम्मेदार आहीं। इन तरीक़े सां अमजद शेख SSP अमजद शेख तूं SP आहीं 10 महीननि खां, हिन JIT जो मेंबर आहीं, जंहिं JIT हिन महिल ताईं को बूटो न आहे ॿारियो सवाइ प्रिया जी फैमिली खे प्रेशराइज़ करण जे, सवाइ उन्हनि खां ऑफिसनि जा चकर लॻाइण जे का पेशरफ़्त न थी आहे। इन हवाले सां तूं बि ज़िम्मेदार आहीं। इन ई तरीक़े सां IG सिंध ग़ुलाम नबी मेमण तूं बि सिंध जो IG आहीं, तॾहिं खां जॾहिं खां ही JIT ठही आहे, तूं बि हिनजो जवाबदार आहीं। इन तरीक़े सां होम मिनिस्टर ज़ियाउल अंजार, इन तरीक़े सां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, इन तरीक़े सां बिलावल भुट्टो ज़रदारी, इन तरीक़े सां फरियाल टालपुर, इहे सभु हिन सूबे जा करता धरता आहिनि, इहे ज़िम्मेदार आहिनि हिन जा। जेसि ताईं प्रिया वापसि नथा ॾियनि तेसि ताईं असांजा एहतजाज जारी रहंदा ऐं असां उन्हनि खे ई ज़िम्मेदार सम्झूं था। 10 महीननि खां असांखे हिकिड़ी ट्रक जी बत्ती जे पोयां लॻायो वियो आहे त तव्हांखे अॼु प्रिया ॾियूं था, सुभाणे प्रिया ॾियूं था, हिते आहे कंहिं महिल हुते आहे, कंहिं महिल हिकिड़े धाड़ियल वटि आहे, कंहिं महिल ॿिए वटि आहे। असां नथा पवणु चाहियूं उन्हनि तफ़सीलात में, पर असां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॾाढो लाउड एंड क्लियर ॿुधाइण था चाहियूं त असां दुनियादारी वारा सियाणा माण्हू न आहियूं जेके दुनिया में जा अगरि सियाणा हुजूं हा त कोई कारोबार वञी कयूं आहे, तव्हां वांगुरु को मनशात फरोशी कयूं आहे, ज़मीननि ते कब्ज़ा कयूं आहे वञी करे। असांखे तव्हां चरियो सम्झो पर चोट चरियो सम्झो, असां उहे ई आहियूं ऐं आख़िरी हद ताईं ईंदासीं। इहा ॻाल्हि ॾाढो लाउड ऐं क्लियर जेतिरो जल्दी तव्हांखे सम्झ में अची वञे ओतिरो बहितर आहे। अगरि प्रिया जी वापसी जी क़ीमत मुंहिंजो सिर आहे, मुंहिंजी जान आहे त फिक्र न कयो, मां उन लेवल ताईं वेंदुमि। मां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, सदर आसिफ ज़रदारी, तव्हांखे बि चवण थो चाहियां त तव्हां बि ज़िम्मेदार आहियो। हिन मासूम जी जेसि ताईं वापसी नथी थिए तव्हां हिन जा ज़िम्मेदार आहियो। ऐं असां ही जेके 10-12 माण्हू अची बीठा आहियूं एहतजाज पिया कयूं, इन जो कतई इहो मतिलबु न वठिजो त रुॻो इहे ई 8-10 माण्हू आहिनि जेके प्रिया जा वारिस आहिनि। प्रिया जो वारिस सॼी सिंध आहे, सॼी सिंध जा माण्हू प्रिया जा वारिस आहिनि, तमामु हुसैनी प्रिया जा वारिस आहिनि जेके कॾहिं बि न छॾींदा प्रिया खे लावारिस। तो महिरबानी करे जेतिरो जल्दी थी सघे
इन शइ खे पिरिया जे केस खे मंतकी अंजाम ते पुॼायो ऐं उन जे माउ जी जेका झोली आहे उहा भरियो। वो पंहिंजी अमड़ खे जेका 4 साल खां हिकिड़ी मां रोए पई ऐं रोज़ बरोज़ असांजा केसिस वञनि था वधंदा। ही नवीद लाशारी जो केस अञा पिरिया मोटी न आहे नवीद लाशारी जो। हिते जी अॻु में कंदकोट कश्मीर मां हिकिड़ो मलिक बिरादरी जो जेको आहे सो ॿारड़ो मासूम जेको आहे घिटी मां खेॾंदो उहो अगवा करे विया आहिनि। मूंखे त अफ़सोस आहे पंहिंजी अवाम ते जे तव्हांखे बच्चा बि तव्हां विराए वरिता आहिनि छा त हे हिंदू जो ॿारु आहे, उहो मलकनि जो ॿारु आहे, लाशारियुनि जो ॿारु आहे। मां न कंदुमि उन्हनि जे लाइ एहतिजाज। छा ज़िम्मेदार न आहियूं असां सभई? बच्चा त असांजा हूंदा आहिनि, सभिनीनि जा बच्चा पंहिंजा बच्चा हूंदा आहिनि। तव्हांखे जो पंहिंजे बच्चनि ते जो गैरत नथी अचे त पोइ छा ते ईंदो गैरत? अञा अहिड़ी ॿी कहिड़ी शइ हूंदी आहे जंहिं ते बच्चा त उहा शइ जंहिंजे करे जानवर बि विढ़ी पवंदो आहे। ताक़तवर में ताक़तवर जानवर सां मां पंहिंजे बच्चे खे बचाइण जे लाइ विढ़ी पवंदी आहे, वेंदे पंहिंजी जान ताईं जी परवाह न कंदी आहे। हाणे बि इहा हालत आहे त प्रिया जा वालिदैन हुजनि, नवीद लाशारी जा वालिदैन हुजनि या हुन मासूम मलिक जेको हाणे अगवा थियो आहे उन्हनि जा मालिक हुजनि, उहे रोईंदा वतन, हंजू हारींदा वतन ऐं तड़पनि पिया। कंहिंखे का परवाह कान्हे, कंहिंखे का दिलि में चोंडी कान थी पए। मां हिननि सभिनी वक़्त जे फिरोननि खे ॿुधाइण थो चाहियां त असां बि शौक़ शहादत